सब सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जी बेहतरीन अपडेट ॾींदासीं दोस्तों तव्हांखे अचण वारी किस्त जी हिकु बेहतरीन मां बेहतरीन अपडेट। छा नेक्स्ट एपिसोड जेका तकरार ड्रामे जी आहे इन में हाणे नवाब खान आख़िर कहिड़ो क़दम खणंदो। नवाब खान जीअं नैना खे मारे छॾियो, छा हाणे वाकई मूमल वारनि खे मारींदो या नैना खे मारियो अथई या कूड़ आहे, इन में केतिरी सचाई आहे। दोस्तों अॼु तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि नवाब खान नैना के गुम करे छॾियो आहे, लेकिन उन खे मारियो न अथई। इहा अफ़वाह फैलाए करे नैना जी माउ जे साम्हूं मूमल जे साम्हूं हिकु प्रेशर ॾेई वियो उन्हनि खे, जीअं उहे वरी अहिड़ी का ग़लती न करनि। नैना खे फ़िलहालु हुन हिकु पासे करे छॾियो आहे ऐं न तलाक ॾिनई न मारियईं। इहो जीअं हाणे शामिर वारनि सां कीअं अहिड़े हिसाब सां इंसाफ़ ईअं थियो। दोस्तों अचण वारे किस्तनि में जेको आहे नवाब खान अंदरूनी विढ़ंदो ईंदो सिजावल खान सां, लेकिन सिजावल फ़िलहालु सब्र जो मुज़ाहिरो कंदो ईंदो। ऐं हाणे दोस्तों ख़बर पइजी चुकी आहे सिजावल खे बि त मुंहिंजे घर जे मथां फायरिंग कंहिं कई आहे। हू शेरल जे मथां फ़िलहालु को अहिड़ो ख़ासि प्रेशर न ॾींदो। बाक़ी अचण वारी किस्त जेका नेक्स्ट एपिसोड ईंदी, इन में मूसा वारा बि जेल मां छुटी ईंदा ऐं दरिया खान बि जेल मां रिहा थी वेंदो ऐं नवाब खान इहो वाइदो पूरो करे सचो थी ॾेखारींदो। लेकिन मूमल वारनि जे मथां जेका नज़र आहे उहा पहिरेदार फ़िलहालु न हटाईंदो। बाक़ी मीर जेको आहे दोस्तों सिजावल खान जे वॾे कमु अचण वारो आहे। सिजावल खान मीर खां वॾा कमु वठंदो, उन ख़बर आहे हीउ वॾे कम जो माण्हू आहे। भावल सां बि ठाह कराइण जी कोशिशि कंदो रहंदो सिजावल खान। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, सब्सक्राइब चैनल खे ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।